पंहिंजा कहिड़ा हाल कया? छा थी वियो तोखे? मूंखे हाणे अकेलो छॾे ॾे। जीअण त हाणे मुंहिंजो अरवाई खजी वई आहे। तोखे अकेलो छॾे ॾियां? मां पंहिंजी नज़र में पाण खे ज़लील करे छॾियां? तुंहिंजी झोली दग में ॾुखनि में भरियल आहे। वधीक तोखे हिन हाल में छॾे मां पंहिंजो पाण खे पंहिंजी नज़र में नथो किराए सघां। इन जो मतिलबु इहो आहे त तूं मूंखे पंहिंजे ॾुखनि में शरीक नथी करणु चाहीं? हा, इन करे त मां नथी चाहियां त मुंहिंजे करे को नुक़सानु थिए थो। तुंहिंजा ॾुख मां पंहिंजे सिर ते खणण लाइ तयारु आहियां। मुंहिंजा ॾुख ग़रीबनि जी झोपड़ी खां शुरू थी सरदारनि जे ऐं उहो वॾो कंडनि ऐं पत्थरनि सां भरियल रस्तो आहे। मां नथी चाहियां त तूं हुननि रस्तनि ते हली पंहिंजा पेर ज़ख़्मी करी। मां हुन रस्तनि जा कंडा हकाए कुल्ह छाइण थो चाहियां, पर मां मजबूर आहियां। मां कुझु बि नथी करे सघां। तूं पंहिंजा ॾुख त मूंखे ॾेई सघी थी। हिकिड़ी लाश था कफ़न लाइ ॿी लाश ते कफ़न विझण खां सुठो आहे त ॿिन्हिनि खे ॿिए कफ़न में दफ़न करणु घुरिजे। अणॼाण थी करे ॻोड़ा थी ॻाणी। छा तूं मूंखे पंहिंजो नथी सम्झे? मां त हिकु ज़िंदा लाश आहियां ऐं ज़िंदा लाश ॿिए कंहिंखे पंहिंजो छा सम्झंदी? कुझु बि थी वञे, तूं मूंखां अलॻि नथी थी सघीं। मां तुंहिंजे ज़ख़्म ते लूणु बुरकण न बल्कि मरहम रखण आयो आहियां। ज़माना खे केर क़त्ल करे सघे थो? वो केर आहे जे ज़माने खे क़त्ल कयो आहे? समझ में नथो अचे इहो केर थी सघे थो। ख़ैर, जेको बि आहे उनखे ॻोल्हणो पवंदो। पर सब खां पहिरियां इन शेर बहादुर खे सबक सेखारियां, पोइ कातिलनि खे थो ॻोल्हियां। थी सघे थो त शेर बहादुर खां का ख़बर मिली वञे त ज़मान खान जो कातिल केर आहे। हा, इन शेर बहादुर खे ॻोल्हणो पवंदो। अब्बा, आफा वर। अब्बा, छा पिया सोचो? गुलबानू जे बारे में पिया सोचा। इहो मसलो हल थी वियो, बाक़ी हाणे सोचण जो कहिड़ो फ़ाइदो? तुंहिंजे ऐं मुंहिंजे लाइ मसलो हल थी वियो, पर अञा उन गुलबानू जे लाइ मसलो हल नाहे थियो। तूं छो थो सोची अब्बा? गुलबानो ॼाणे ऐं हुनजा माइट ॼाणनि, तूं पंहिंजो मथो छो थो खपाई? धीअ, मूंखे हिकिड़ो डपु आहे। कहिड़ो बा? किथे जमाल न का हरकत करे विझे। धीअ, मूंखे हुन जे अखियुनि मां का चङी नज़र ॾिसण में नथी अचे। किथे गुलबानू खे क़त्ल न करे विझे ऐं पउन आज़ार में। न, जमाल खान ईअं न कंदो। ॿिनि सरदारनि जे विच में पवण सां गुलबानो मोटी आहे। हुनजी हिफ़ाज़त बि त उन्हनि जो ज़िम्मो आहे। जेकॾहिं सरदार सॼे राज जे माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त जो ख़्यालु रखनि त पोइ सरदार छा जा? त पोइ असां कंहिंजे लाइ फ़िक्रमंद छो था थियूं? तंहिंजो मतिलबु त तूं इहो थी चाहीं जमाल या को ॿियो गुलबानू जो भले क़त्ल करे? न बाना, मां छो चवंदसि? इहो मसलो त गुलबानो ऐं हुनजे माइटनि जो आहे। छा पाण हुनजा माइट न आहियूं? ॾिस, मूं विच में पई नेमत जे घरां गुलबानू खे हाणे सरदार जे हवाले कयो। जेकॾहिं न अहिड़ी का ॻाल्हि थी पई त सरदार वारा त मूंखां पुछा कंदा न। पर अब्बा, हाणे तोखे हिकु पासो खणणो पवंदो। मां नथो चाहियां त हिन छोकिरी जे रत जा फुड़ा मुंहिंजे मुंहं ते लॻनि। आखिर अब्बा, तूं चाहीं छा थो? मां कंहिं बि सूरत, कंहिं बि हाल में
उन छोकिरी खे बचाइण थो चाहियां। थी सघे थो त हू क़त्ल न कई वञे। जे क़त्ल कई वई त पोइ अपा वञी भन में पए, पराए मामलनि में पंहिंजो छा। पराई छोकिरी अगवा करे सघे थी त उनखे बचाए छो नथो सघिजे। अपा खणण ॿी ॻाल्हि आहे ऐं छॾाइण ॿी ॻाल्हि आहे। मां कंहिं बि सूरत में गुलबानो खे बचाइण थो चाहियां। इन ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर न पए त गोली असां हलाई आहे। इहा ॻाल्हि बि ईअं ई लुड़ी वञे जीअं करीमूं जो खून लुड़ी वियो। अरे करीमूं त निधण को हो, उनजो त केर बि न हुयो, पर जमाल वॾी पोच वारो माण्हू अथई, इहो ख़्याल में रखजां। शेर बहादुर का बि ॻाल्हि सोचे ऐं सम्झी न कंदो। जीअं करीमूं ज़मान मरी विया तीअं जमाल बि मरी खपी वेंदो। करीमूं लावारस हो, पर हिन जी वारसी करण वारा घणा माण्हू अथई। शेर बहादुर करीमूं लावारिस न हो, मुंहिंजो भाउ हो। मां हुनजो पलांत करण आयो आहियां। अॼु मां तोखे कुत्ते जी मौत मारींदो। खत्म मथे कर और कर अलग में थोड़ी भी चालाकी ॾेखारी ते फोन करे छॾींदो था। बंगुल जेकॾहिं जमाल ईअं कयो आहे त हुन जो असरु ॾाढो ख़राबु थींदो ऐं हुन सरदार सां मुआदो अटकाइण जी कोशिशि कई आहे। इन जे अंजाम जी शायदि जमाल खे ख़बर ई न आहे। हैरदीन था बुरो ऐं सॼे कोहिस्तान जे माण्हू खे चई छॾ त जमाल सां को बि वास्तो न रखनि, उन सां खाइण पीअण मरण जीअण सभु ख़तमु कनि। जमाल जिते बि नज़र अचे त मूंखे इतला कयो या हुनखे मूं वटि वठी अचो। जी साईं, जी रहो। बबुल, तूं इहो यकीन सां थो चई त तुंहिंजे साथी जो क़त्ल जमाल कयो आहे? साईं, हुनजी ज़ाल कज़बानो हुनखे क़त्ल कयो आहे। छा इहो क़त्ल हुनजी ज़ाल कज़बानो कयो आहे? हा साईं, जमाल जी ज़ाल कयो आहे। मूं हुनखे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। इन जो मतिलबु त हथियार जमाल वटि हो ऐं हुनखे ठगी करे मारियो अथसि। बंगुल, इहो बेगुनाह खून थियो आहे। इहो खून लोड़ण हरगिज़ न ॾिबो। वो जानबा क्या अकु जाए तो ओ जानबा बेटे वो जानबा तो कुजाए जानबा। हाँ जमाल खान, हुक्मा खान
अरे गो पिया पिया ओ जानब गिरीशा बंद थी वरा आदि नहीं पता नहीं जमाल खान रजबा रस्तो खड़िया रजबरा खाना खराब पिया बंगला केॾांहुं पियो वञी परेशान थो लॻी ख़ैर त आहे न यार मुझे हिकु वॾो मसइलो थी वियो आहे सलाह ॾे त मां छा करां छा थियो आहे बंगुल यार यार शेर बहादुर ख़ान सोघो थियो आहे कंहिं कयो अथसि सोघो जमाल खान ई हुन माई नेमत जी थी शेर बानो यार तूं ॿुधाए उनखे कीअं छॾाई उनखे तूं ई असां त नथा छॾाए सघूं न त बाक़ी केरु छॾाईंदो सरदार शेर मोहम्मद खान पर उहो हिकु शर्त ते छॾाए सघे थो शर्त ते कहिड़ी शर्त ते हुनखे खान ज़मान खान जो कातिल ॻोल्हे ॾियणो पवंदो पर उनजा कातिल त जमाल खान वारा ई थी सघनि था न इहो पक अथई त ज़मान खान जा कातिल जमाल खान वारा आहिनि हा हा ॿियो वरी केरु थी सघनि था हुननि सॼे कोहिस्तान में हा ख़बर ॾिनी आहे पोइ हल त हलूं था सरदार ॾांहुं हली त सॼो हवालु ॾियूंसि ठीकु आहे त पोइ इतना कीस कोहिस्तान जो जीअण आराम कंहिंजी टोड़ ते कयो ॿुधाइनि कॾहिं बि तरीक़ा खणाईंदा आहिनि गुस्से आसमान फतह करण त आसान पर शेर बहादुर जी ज़बान खोलणु मुश्किल आहे जमाल खान जे साम्हूं वॾा वॾा तवंगर कंध झुकाए बीह रहंदा आहिनि तूं कहिड़ी शइ आहीं ही हमरा ॾिसी पियो हेॾा ॾिस हिननि जे हथ में हथियार ॾिसी पियो ये हमरा सिर्फ इशारे जा मुंतज़िर हूंदा आहिनि सिर्फ इशारो ॾिनो घोड़ो दबायो हमरा पूरो हा शेर बहादुर ये हमरा मुंहिंजा कंहिं बि कंधा रखे बोलण खां रोके कोन सघंदा आहिनि तोते वांगुरु बोलराईंदा आहिनि जज़्बा बारूद जे कोट में क़ैद न थींदा आहिनि शेर बहादुर मरी त सघे थो पर पंहिंजे मुस्लिमनि जा नाला न थो ॿुधाए सघे शेर बहादुर तोखां उन्हनि बेॾोहिनि जो हिसाब किताब वठणो आहे जिनखे तो या तुझे कंहिं बि साथीअ क़त्ल कयो आहे छॾणो कंहिंखे बि न आहे जमाल खान तूं फौलाद जी दीवार सां टकराए रहियो आहे टुकड़ा टुकड़ा थी विझे टुकड़ा थी विझे टुकड़ा टुकड़ा त तोखे मां कंदुसि टुकड़ा 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 त तोखे मां कंदुसि जिन तोखे सख ॾिनी आहे हाणे मज़ो ईंदो हिकु अकेले माण्हू खे ॿधी
तू बहादुरी तो समझे। शेर बहादुर जिन बेडोहिन खे तो कतल कयो जेके बेयार हो मददगार हा गरीब हा मिस्कीन हा उन्हनि खे तो कतल कयो उनके बारे में तुझो छा ख्याल हा उनखे छा चइजे बहादुरी या बुज़दिली। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।